नाज़रीन, बुलेटिन में अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं त उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौजी क़ाफ़िले ते हमले में हिकु ऑफिसर ऐं 5 जवान शहीद थी विया आहिनि। ISPR जी पधिराई मूजिबि उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े रज़मिक में पाक फ़ौजी क़ाफ़िले ते दहशतगर्दनि IED सां हमलो कयो, जंहिं जे नतीजे में हिकु ऑफिसर समेत 6 जवान शहीद थी विया। ISPR मूजिबि शहीद थियलनि में कैप्टन उमर फारूक, नायब सूबेदार रियाज़ अहमद, नायब सूबेदार शकील आज़ाद, हवालदार यूनिस खान, नायक मोहम्मद नईम ऐं लांस नायक असमतुल्ला शामिल आहिनि। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त उत्तर वज़ीरिस्तान में पाक फ़ौजी क़ाफ़िले ते हमले में हिकु ऑफिसर ऐं 5 जवान शहीद थी विया आहिनि। ISPR जी पधिराई मूजिबि उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े रज़मिक में पाक फ़ौजी क़ाफ़िले ते दहशतगर्दनि IED सां हमलो कयो, जंहिं जे नतीजे में हिकु ऑफिसर समेत 6 जवान शहीद थी विया। ISPR मूजिबि शहीद थियलनि में कैप्टन उमर फारूक, नायब सूबेदार रियाज़ अहमद, नायब सूबेदार शकील आज़ाद, हवालदार यूनिस खान, नायक मोहम्मद नदीम ऐं लांस नायक असमतुल्ला शामिल आहिनि।